हे ॾाढनि जो अथई आज आज क्यों अयूब आड़ी काप हामा अयूब आड़ी काप बाहर निकल कादू जा पुट रंडन वांगुरु पतियूं पायो घर में वेठा आहियो बाहर निकल अरे कासो हण लतूं हुन दरवाज़े के ॿुध हिते ने भटी हे ॾिस कासिम हिते रही कासिम हिते रही ऐं कासिम ॾिसी छा थो हणीस लतूं दर खे त पाण ॿाहिरि निकिरंदा ख़बर पएसि त अयूब आड़ी काप अची वियो आहे क्यों अरे कासो ॾिसी छा थो हण लतूं हिन दर खे ॿाहिरि निकिरनि कोन वांगुरु ॿिरनि में टिकिया पिया आहिनि ॿीहर चओ लिकिया पिया आहिनि अरे ॾिसी छा थो हण लतूं हिन दर खे भाड़िया कंहिं जाइ जा कोन वांगुरु ॿिरनि में लिकिया पिया आहिनि ठीकु आहे एंड ॾे हिकिड़ो मां चयो हयात ख़ान जो जुमिलो ॾींदोमांव पोइ ई आउट थी वञिजो हा एंड ॾे ॾिस हयात ख़ान थो चए बाबा मुड़ी वञो मुंहिंजो ज़िम्मो आहे तव्हां ॻाल्हि खे सम्झो थदा थी मीर परफॉर्म कर मूंखे न ॾिस मीर हे लुक अथई हा हिते ॾिस बाबा मुंहिंजो ज़िम्मो आहे मां संग चटी भरे ॾींदुसि अलाह खे मञो ठीकु आहे तूं चईं थो त असां मुड़ी था वञूं न त ॿुधायां अॼु कातन खे त अयूब आड़ी काप आहे पोइ चइजां अचो ठीकु आहे जेकॾहिं तुंहिंजो हुकुम आहे त मां मुड़ी थो वञा न त हिन ठीकु आहे हयात ख़ान जेकॾहिं तूं चईं थो त मां मुड़ी थो वञा न त मां हिननि कादू वारनि खे ॿुधायां हा अयूब आड़ी काप हामा अयूब आड़ी काप अचो निकिरनि मेरे निकिरनि हा हल अच जियो भटी जियो बड़ी आवाज तो तोरो वियो हलियो बड़ साहब हिते हाणे हे गोर हिते ॾेई ॿुध गोर हिते ॾेई हयात ख़ान हिते ॾेई घणो निड़ी तो तोर न ॾे हा ॾिस यस लुक ॾे वो पहिरियों डायलॉग भट साहब थी हुन में हाणे अॻिते वधूं था हाणे हयात ख़ान थो ॻाल्हाए ॾिसी ॾिस ॿाहिरि हिकिड़ो बुज़दिलो के जा इहो सॼो टूशाड़ थी वियो कंडो ॿाहिरि कोन ईंदा बाबा दर भरणो पवंदो चईसि ॾिसो छा था हणोसि लतूं दर खे भञोसि ॾिसो छा था हणो लतूं ॾिसो छा था हणोसि लतूं हिन दर खे ॿुध ॾिसो छा था हणोसि लतूं भञोसि दर खे ॾिसो छा था लतूं हणोसि दर खे भञोसि दर खे हे गोर ॻाल्हाई चाचा ॾिस दर खे इहो ॿाहिरि न निकिरंदा ईअं ॾिस हे गोर अची वियो अयूब ख़ान कुझु होश खां कमु वठो गोर त चए इज़त खां वधीक ज़िंदगी प्यारी न आहे हाणे तुंहिंजो अथई हयात ख़ान अॼु तव्हांजी हिकु बि न हलंदी हटी परे थी वञ हिते बि हा परे थी बि रुगो तूं तमाशो ॾिस बसि हयात ख़ान टेम्पो लाउड हयात ख़ान अॼु तुंहिंजी हिकु बि ॻाल्हि न हलंदी मुड़ी वञ टरी वञ हितां मुंहिंजो रतु बिगड़ियल आहे तूं रुगो हा वराए ॾे ॿुध थोरो टेम्पो लाउड कर त यस क्या हयात ख़ान अॼु मुंहिंजे साम्हूं तुंहिंजी मुंहिंजी नज़रुनि जा ॻाल्हि टरी वञ तूं बीह रुगो तमाशो ॾिस तमाशो अॼु हिन कादू खे ॿुधाईंदुमि त अयूब आड़ी काप आहे अॼु हिन कादू वारनि खे मां ॿुधाईंदुसि अयूब आड़ी काप हामा अयूब आड़ी काप हयात तो चई ज़िद छॾ अयूब ज़िद छॾ हीअं चईसि अञा ॻाल्हि हिन में उमेद रखी वेठा आहियो अञा ॻाल्हि हिन में उमेद रखी वेठा कादन वारनि असांजी डायलॉग पूरो ॿुधो आहे हाणे थोरो ॿुध अञा ॻाल्हि हिन में उमेद रखी वेठा आहियो कादन वारनि असांजी इज़त मथे विधा आहिनि हाणे मां मरंदुसि या इन्हनि खे मारींदुसि या इन्हनि खे लेटाईंदुसि इहे चओ कयो अञा ॻाल्हि हिन में उमेद रखी वेठा आहियो हाणे हुननि त असांजी इज़त में हथ विधा आहिनि हाणे मां मरंदुसि या हिननि खे लेटाईंदुसि कयो तव्हां अञा ॻाल्हियुनि में उमेद रखियो वेठा आहियो कादन वारनि असांजे इज़तुनि में अखियूं विधियूं आहिनि अॼु मां कादन वारनि खे मारींदुसि क्या हिकिड़ो मिनट बीहारीस
क्यों क्यों अञा अञा ॻाल्हियुनि में उम्मीद रखियो वेठा कातवारनि असांजे इज़त में अखियूं विधियूं आहिनि। अॼु ॿिया मां पाण मरंदुसि या हिननि कातवारनि खे लेटाईंदुसि। हाणे ॿुधी अचो। अड़े छोरा ॾिसो छा था भञोसि दर खे। अरे छोरा ॾिसो छा था भञोसि दर खे लतूं थो कयोसि। आया तो ॻाल्हाए गौर अयूब जज़्बाती आहे। तूं कमु कोट सम्झा हिनखे। गौर चए थो अॼु रेस तुंहिंजी हिक न ॿुधंदासीं हयात ख़ान मां ज़िमो थो खणा। चईसि तुंहिंजा ज़िमा असां घणा ॾिसी चुका आहियूं। अॼु इहे तुंहिंजूं चालाकियूं न हलंदियूं। तुंहिंजा मूं हे ज़िमा घणा ॾिठा। अॼु तुंहिंजो अयूब बाड़ी का पा सभु कुझु सम्झे थो। इहो हणी वेंदासीं आख़िर में। क्या तुंहिंजा ज़िमा मूं घणा तुंहिंजा ज़िमा घणा ॾिसी चुका आहियूं। अॼु रेस तुंहिंजी हिक बि चालाकी न हलंदी। अयूब बाड़ी का सभु सम्झे थो। क्या तुंहिंजा ज़िमा मूं सभु ॾिसी छॾिया। अॼु तुंहिंजी हा चालाकी न हलंदी। ही अयूब बाड़ी कापा सभु सम्झे थो सभु सम्झे थो। हयात ख़ान अयूब ही ॾिस यार हाणे थधो थींदो वञे। दिल्ली हथ तो ॿधाए कूल डाउन बाहूं ॿधी कूल डाउन हाड़ी का कूल डाउन थे हाणे। हयात ख़ान तो चए यार ही ॾिस मां हथ थो ॿधाए थधो थी अरे यार ईअं न कर वापसि न आयूं मां संग चटी भरे ॾींदुसि। यार सम्झो ॻाल्हि खे। ॾिसो हाणे थधो थी वञे सफ़ा जीअं कुकड़ ते पाणी थधो थी वञे। ठीकु आहे हल अहमद अच। हल अमन हल अमन। मीर सोबदार सईद ॾाढनि जे ॾे जो अहमद कावड़ गुस्सो सफ़ा रॻूं निकिरी अचनि निड़ीअ मों बाक़ाइदा ईअं। हा मीर हा ॾिसीन इंसा ॾे वॾा आर्टिस्ट ॻाल्हाइनि था पिया तूं ॾिसीन। हे हिते ॾिस हयात ख़ान थो हे नंढो आहे छा यार वॾो आहे सीनियर माण्हू आहे दोस्त आहे। मीर साहब हे हिते लतूं दाणा ॾिसनि हिते अड़े भञोसि दर खे। चईसि अरे भञोसि दर खे। हे वरी हिते ॾिस हिनखे। हा वरी हिते चओ अधु सही थो चए अॼु हेॾे या होॾे वरंदासीं या मरींदासीं। अधु सही थो चए पोइ हेॾे या होॾे या मरंदासीं या माराईंदासीं। मारींदासीं आखियो अधो वॾो सच थो चवे या मरंदासीं या मारींदासीं। हा वरी हिते ॾिस ख़ुशि थी अचो भलो कम खे पटिया अथई। हा हा भलो कम खे पटियो थी पटी ईअं कम खे। हा वरी हिते ॾिस ॿुधो ठीकु आहे। ओए हिक मिनट हा कट हे सही आहे बस न बस ओके बस कंडो लिया हे ते हिते सही बि ॾाढनि जे ॾे जो थोरो दिया ॾाढनि जे ॾे जी रिकॉर्डिंग। हे हबीब पंवर मीर भाउ वॾी परफॉर्मेंस ॾेई वई। हा तुंहिंजा ला कढी छॾियईं। सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं सुठो परफॉर्मेंस थींदी। हिते ॾिस हाणे हिते दी काशू में गौर हिते दी मीर पंहिंजो पुराणो यार फतू त फॾो न त जॾे कॾहिं त मिलंदासीं हा यादि अथई झिरकी झाटी में मां तुंहिंजा लफ़्ज़ यादि आहिनि अॼु बि उहे डायलॉग यादि आहिनि। फतू त फॾो न त जॾे जो जॾो जंहिं बि तकड़ कई मथो अचे थींदोमांसि। वरी ॾिस बाबा बिगड़ना काव ये बाहर नहीं था।